तहक़ीक़ डिजिटल मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ते प्रेस कंदा। हदीस जस्सासा चाहे वह मुख्तसर उन दोस्तन लाए दोबारा रिपीट करे छड़िया जेके इन प्रोग्राम में शामिल न हुआ। त कुछ सहाबी हिकड़े जज़ीरे ते पहुता कंहिं न कंहिं वसीले कंहिं न कंहिं सबब जे करे। वो उते जॾहिं पहुता त हिकड़ी उन्हनि खे अजीबो गरीब मखलूक मिली जंहिं हुननि सां गुफ़्तगू कई। हुननि खे चई त मूं सां गॾु अंदरि हलो। जॾहिं अंदरि विया त हिकड़ी उन्हनि खे हैबतनाक शक्ल सूरत वारो माण्हू चओ शक्ल जो शख्सियत जो नज़र आई जेका बेड़िन में बंधल हुई। उनखे ज़ंजीरूं लॻल हुई। त हुननि खां पुछो त तूं छा आहीं, तूं कहिड़ी बला? असां त हुनखे शैतान सम्झो, पर तूं छा आहीं? त चयो तव्हां केरु आहियो? कि असां अरब आहियूं। पोइ हुननि हुन सां गुफ़्तगू कई। पोइ हुन ॿुधायो त मां दज्जाल आहियां। भला मूंखे ॿुधायो, हुन 4 शयूं पुछियूं। मूंखे ॿुधायो ॿियो ख़बर त जेके खजूर जा बाग़ात आहिनि पैसान जे इलाइक़े में, पैसान जे इलाइक़े में, उहे अञा खजूर झलनि थियूं या न? जो अञा झलनि पई, अञा फल फ्रूट उन में थिए पियो, खजी थिए पई। त हुन दज्जाल चयो अनकरीब वक़्तु ईंदो जो इन में इहा खजी लॻण बि ख़तम थी वेंदी। हिकु सुवाल। ॿियो सुवाल हुननि खां कई त बुहैरा तबरिया जो हवाल ॾियो, उनजो छा हाल आहे, उनजो पाणी किथे आहे? उन ॿुधायो त बुहैरा तबरिया जेको आहे उन में अञा पाणी बीठो आहे, नहर आहे, उन में पाणी आहे। चई इहो बंदि करे सुकी वेंदो। चई ऐं ज़ुहर जे बारे में ॿुधायो, चश्मो आहे ज़ुहर उनजो नालो आहे। ऐं ज़ुहर जे बारे में ॿुधायो। चई अञा उहो पाणी ॾिए पियो। चई इहो बि सुकी वेंदो। आख़िरी सुवाल कई त ॿुधायो अन-नबियुल उम्मियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो मां तशरीफ़ जे लाइ अर्ज़ थो कयां। त हुन चयो त जेको बिना पढ़ण जे, असां त जेको इहो कंदा आहियूं, जेको बिना पढ़ण जे पढ़ियल नबी आहे उहो छा अची चुको आहे, उनजो ज़हूर थी वियो आहे? हुन ॿुधायो हा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ वठी आया, पंहिंजे नबूवत जो ऐलान फरमाए चुका आहिनि। इहे हुन 4 सुवाल कया। पोइ हुन ॿुधायो त मां ईंदुसि, तबरिया बि सुकंदो, पहिरीं निशानी नस्ले बीसान जेके आहिनि उहे बीसान वारो जेको बाग आहे उहो बाग बि सुकंदो, ऐं ज़ुहर जेको आहे इहो बि सुकंदो। इहे जॾहिं निशानियूं पूरियूं थींदियूं त मां ॿाहिरि निकिरंदुसि। इहा हुई हदीस जेके चवंदा आहिनि हदीस जस्सासा। रसूलुल्लाह जॾहिं उन्हनि खां ॿुधी त रसूलुल्लाह माण्हुनि खे गॾु करे असहाबनि खे फरमायो त गॾु थियो। उहे गॾु थिया। रसूलुल्लाह फरमायो त हिननि खे ॿुधाए। रसूलुल्लाह चयो त दज्जाल जे बारे में अॻे ॿुधाए चुका। त हुन उथी करे उहा साॻी ॻाल्हि सॼी बयानु कई। रसूलुल्लाह इरशाद फरमायो मां तव्हांखे अॻे इहा ॻाल्हि करे चुकोसि, पर हिन अची करे मूंखे ॻाल्हि ॿुधाई आहे त उहा तस्दीक थी। मां त सचो नबी आहियां। उहो पाण करीबन तफ़सील सां हुनजे बारे में ॿुधायो ऐं पाण इहो बि फरमायो त हर दुनिया जे कुंड कुड़छ में वेंदो, पर मदीने मके में कोन अची सघंदो। उन खां पोइ रसूलुल्लाह पंहिंजे हथ मुबारक में जेका लठ मुबारक हुई उन लठ खे ज़मीन ते खोड़े करे रसूलुल्लाह वजदानी कैफ़ियत चऊं उहा असांजे लाइ आहे, पर रसूलुल्लाह हिकिड़ी ख़ासि कैफ़ियत में फरमायो इन्नहा तय्यबा इन्नहा तय्यबा इन्नहा तय्यबा, हीअ पाक सरज़मीन आहे, हीअ पाक आहे, हीअ पाक आहे। दज्जाल हिते कोन अची सघंदो। सरकार ख़ुशि थिया। माना हिकिड़े माण्हू अची करे तस्दीक कई उन शइ जी जंहिंखे सरकार खे यकीन हो, पर ॿियनि जे लाइ। पर इहा हुई हदीस जस्सासा जंहिं ते मां एंड कयो। मां अर्ज़ कयो त इंशाअल्लाह अॻिले प्रोग्राम में मां तव्हांजी ख़िदमत में चंद ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि। अॼु मां चंद अहादीस तय्यबा दुबारा पढ़ंदुसि जेके पोएं प्रोग्राम में मां कोन पढ़ियूं। दुबारा सिर्फ़ जीअं असां सदाईं कंदा आहियूं, ट्रांसलेशन मां कंदो आहियां, अरबी पढ़ी हदीस जो हवालो कोट करे तव्हांखे हुनजी ट्रांसलेशन सवले अंदाज़ में ॿुधाईंदो आहियां, सिर्फ़ इन जे लाइ त तव्हांखे अहमियत जो अंदाज़ो थिए त इहो केॾो वॾो ख़तरनाक फितनो आहे। ऐं मां हुन जे मुताबिक़ वरी आख़िर में एंड कंदुसि त तव्हांखे ॿुधाईंदुसि त उलमा इन जे बारे में छा इरशाद फरमायो आहे। लास्ट में मां अॼु जेके दज्जाल सुवाल कया उन 2 शयुनि ते डिस्कशन असां थोरो वीडियो जी सूरत में कंदासीं। जेका लास्ट में हूंदी उहे मां खणी आयो आहियां। डॉक्टर साहिब मोहम्मद अली साहिब खे मूं ॾिनियूं आहिनि त उहो तव्हांखे ॾेखारे पोइ उन ते तबसरो कयूं था। हिकु बुहैरा तबरिया जे बारे में त उनजो छा हाल आहे, ॿियो नस्ल बीसान जे मुतालिक़
इन ॿिनि शयुनि जे मुतालिक़ मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। सभ खां पहिरियां मां हदीसूं ॿुधायां जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन दज्जाल जे बारे में ॿुधाइनि त उन जो पावर छा हूंदो। मां इहो छो थो ॿुधाइणु चाहियां, इन क्वेश्चन खे सम्झिजो, पंहिंजे दिलि दिमाग़ में विहारियो। हर उहो माण्हू ऐं असां आम तौर ते जेके हर ओपरी नई अजीब ग़रीब शइ खां फौरन इम्प्रेस थी वेंदा आहिनि, फौरन बुज़ुर्गीअ जो टाइटल ॾेई छॾींदा आहिनि, उन्हनि जे लाइ हिननि में सोच वीचार आहे। उहे सोचनि माण्हू जेके हर अहिड़े गहिरे नथू फेरे खे ॾिसी पोइ वॾनि वारनि वारो आहे ऐं मूंसां नंढड़ा ई ईअं थियो, तव्हां सां थियो हुजे। असांजे घर जे दर ते हिकिड़ो पेन फ़क़ीर आयो, पेन फ़क़ीर ईंदा दर खड़काई, मुंहिंजो वॾो भाउ, असांजो वॾे में वॾो भाउ साईं अब्दुल नबी साहिब, उहे हुया, मां नंढो हुउसि पर मूंखे सम्झ आहे। हुन फ़क़ीर जो मूंखे ॾे कुझु, अंदरि घर कुझु खणी आयो, अलाए ॾाढे ॼण में उहो वियो अंदरि चांवर खणी आयो, सुकल चांवर। त हुन छा कयो, मूंखे चांवर न खपनि, पर हुन चांवर में चिपटी कढी करे फूक ॾिनी, फूक ॾेई करे उन जा 3-4 दाणा भाऊ जे हथ ते रखी, सुकल चांवर घर असांजे जा, वरी 3-4 दाणा मुंहिंजे हथ ते रखी, खाओ, चांवर मूंखे न खपनि। असां उहे चांवर खाधा त उहे मिस्री हुया। चांवर न, हाणे उन वक़्त में हिकु ॿार जी सादे माण्हू जी सोच छा आहे, बड़ा बुज़ुर्ग आहे। मां इहा ई पॉइंट तव्हांखे सम्झाइणु चाहियां थो। हर अजीब ग़रीब शइ थींदड़ करण वारो माण्हू बुज़ुर्ग वली न आहे, इहो कर्तव्य हो। सम्झो था, छो त असां ऐं तव्हां करामत ऐं अजीब ग़रीब हरकत जे विच में फ़र्क़ु न सम्झी सघिया। इन जे करे हर ओपरे माण्हू, हर वॾनि वारनि वारे माण्हू, हर अजीब शक्ल शबाद असां वटि जेतिरो घणो उघाड़ो थी इहो वॾो बुज़ुर्ग आहे। जेको घणो न वेंजे साल थी वियो वॾो बुज़ुर्ग आहे। छो त बुज़ुर्गी जो पैमानो न वेंजण आहे। इहो मां तव्हांजी ख़िदमत में पॉइंट ख़ासि अर्ज़ करणु घुरां थो। हाणे मां दज्जाल जे मुतालिक़ सरकार जा फरमान थो ॿुधायां। हाणे तव्हां भाइजो त ही हिकिड़ो आम माण्हू जेको 4 चांवर जा दाणा खणी उनखे मिस्री में कन्वर्ट शूमंतर जे ज़रिए कई, इंसान जे ज़हन ते हिकिड़ो असर विधई। हू जेको माण्हू खे मारींदो, जीआरींदो, ओड़ी महिल कैफ़ियत छा थींदी। पर सुवाल इहो बाक़ी रहंदो, इहो पोइ ॻाल्हाईंदासीं, इन ते सुवाल बाक़ी रहंदो अहिड़ो त आख़िर असां फ़र्क़ु कीअं कयूं करामत ऐं शोबदे में, उहो ॿुधाईंदुसि पंहिंजे वक़्त ते। फ़िलहाल एतिरो सम्झाइणो आहे त असांखे गौर करिणो आहे त हर अजीब ग़रीब शइ जे कढ न लॻंदो आहे। पहिरीं हदीस इमाम हाकिम ऐं इब्न असाकिर सैयदना इब्न उमर खां रिवायत फरमायो, रसूलुल्लाह इरशाद फरमायो अन्नहु यसीरु मअहु जबलान, उन दज्जाल सां 2 जबल गॾु हलंदा। अहदुहुमा फीहि अशजार, हिकिड़े में वण हूंदा, व सिमार फल फ्रूट हूंदा, व माउन ऐं पाणी हूंदो। ॿियो व अहदुहुमा फीहि दुखान व नार, ऐं ॿियो जबल हूंदो जंहिंमें धूओं हूंदो ऐं बाहि हूंदी। फयक़ूल, ऐं दज्जाल चवंदो हाज़िहिल जन्नतु व हाज़िहिन नार, हीअ जन्नत अथव, हीअ दोज़ख अथव। ॿी हदीस रसूलुल्लाह इरशाद फरमायो अन्न मअहु जन्नतन व नारन, उन सां गॾु जन्नत बि हूंदी, बाहि बि हूंदसि। वरिजाल यक़तुलुहुम सुम्मा युहयीहिम, ऐं माण्हू बि गॾु हूंदसि जंहिंखे मारींदो वरी जीआरींदो। जेके चांवर ते भुलबा उहे मारण जीआरण ते किथे बीहंदा। सुम्मा युहयीहिम, पोइ उन्हनि खे दुबारा ज़िंदा कंदो। मअहु जबलुन मिन सरीदिन व नहरुन मिन माइन, उन सां सरीद हिकिड़ो ख़ासि खाधो आहे, माना इन मां मुराद आम खाधो आहे मुतलक़, त उन सां गॾु सरीद जहिड़ो लज़ीज़ खाधो बि गॾु हूंदो। व नहरुन मिन माइन, ऐं उन सां गॾु पाणीअ जी नहर पई हलंदी। अबू नुआइम सैयदना हुज़ैफा खां रिवायत फरमाई। टीं हदीस मअहु जिबालुन मिन ख़ुब्ज़िन, उन सां गॾु मानीअ जा जबल हूंदा। वन्नासु फी जहदिन इल्ला मन इत्तबअहु, ऐं माण्हू बुख में हूंदा, ॾुकर में हूंदा, तकलीफ़ में हूंदा, सिवाइ उनजे जेको उनखे मञींदो, मानी उनखे खाराईंदो। व मअहु नहरान, उन सां गॾु 2 नहरूं हूंदियूं। अना अअलमु बिहिमा मिन्हु,
ओके सरकार फरमाए ओके वधी खबर आ नहरुन यक़ूलु लहुल जन्नह एक नहर खे चवंदो ये जन्नत आ वनहरुन यक़ूलु लहुन नार एक नहर खे चवंदो ये दोज़ख आ हाणे हिते सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम असांखे हल ॿुधाए छॾियो पाण फरमाता फमन अदखल अलज़ी युसम्मीहि अलजन्नह फहुव अन्नार वमन अदखल अलज़ी युसम्मीहि अन्नार फहुव अलजन्नह सरकार फरमाए था जंहिंखे उहो दज्जाल जन्नत में विझे त हीअ जन्नत अथई ऐं माण्हू चए मां जन्नत में वञणु चाहियां थो सरकार फरमाए था उहा उन वटि दोज़ख हूंदी ऐं जंहिंखे उहो दोज़ख चवंदो उहा जन्नत हूंदी अॻिते मां हदीस इहा कोट कंदुसि सरकार तरीक़ो ॾसियो आहे उन वक़्त में जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे अलाह असांखे कोन ॾेखारींदो असां बचंदासीं इंशाअल्लाह असां हुनखे कोन ॾिसंदासीं अलाह तबारक व तआला असांखे इन फितने खां पहिरियों ईमान सां पाण ॾे घुराए वठंदो पर सरकार जेको तरीक़ो ॿुधायो आहे उहो मां तव्हांजी ख़िदमत में ज़रूरु अर्ज़ु कंदुसि सरकार फरमायो जेका जन्नत चवंदो उहा दोज़ख हूंदी जेका दोज़ख चवंदो उहा जन्नत हूंदी इहा सईद बिन मंसूर इमाम हाकिम इब्न खुज़ैमा इमाम अहमद बिन हंबल रिवायत फरमाई आहे अबू नुईम की रिवायत आहे इब्न मसूद खां त हुन सां गॾु जबल मिन मरक़ सूप अॼुकल्ह सियारो आहे तव्हां यूज़ कंदा हूंदा मरक़ चवंदा आहिनि शोरे खे पर सही हिन जी माना जेका हुनजी वज़ाहत करे सघूं सूप आहे हुन सां जबल हूंदो माना एतिरो घणो हूंदो वअराकुल लहम हारुन ला यबरुदु अहिड़ो त कोसो कोसो हूंदो जो ठरंदो ई कोन वनहरुन जारे वहदड़ नहर हूंदसि जबल में जिनान व खुदरत पहाड़ हूंदसि जन्नत जा ऐं बाग़नि जा व जबल में नारे व दुखान ऐं जबल हूंदसि बाहि जो ऐं दूहे जो यक़ूल हादिही जन्नती व हादिही नारी व हादा तआमी व हादा शराबी चवंदो हीअ जन्नत अथव हीअ दोज़ख अथव हीअ बाहि हीअ जेका आहे सो मुंहिंजो खाधो अथव जेको मां खारायां थो माण्हुनि खे हीअ मुंहिंजो पीअण जो सामान अथव अॻिते इब्न असाकिर इमाम हाकिम रिवायत फरमायो अन लहू सलासु सैहात टे दफ़ा रड़ियूं कंदियूं यस्मउहा अहलुल मशरिक़ व अहलुल मग़रिब मशरिक़ ऐं मग़रिब वारा टे रड़ियूं ॿुधंदा छा कंदो वयतनावल तैर मिनल जंबे हवा में पखीअ खे पकड़ींदो वयुशम्मीहि फि शम्स शय्यन ऐं सिज ते उनखे भुंजंदो ताक़त आहे न ॿी हदीस सैयदना हुज़ैफा खां अबू नुईम रिवायत कई आहे यखूदु फिल बहरि फिल यौम सलास खौदात ला यबलुगु हिक़वैहि ॾींहं में टे दफ़ा समुंड में ट्रिप ॾींदो डुबी हणंदो पर पाणी टोटल समुंड जो चेल ते ई कोन पुॼंदुसि अञा मथे बीठो हक़ वही उन जाइ खे चइबो आहे जंहिं जॻह ते इंसान गोल या सलवार ॿधंदो आहे चेली थी वइहदा यदैहि अतवल मिन अल-उखरा हिकु हथ वॾो हूंदुसि ॿियो खोटो हूंदुसि फयमुद्दु तवील टिको हथ फिल बहरे विझंदो समुंड में फयबलुगु क़अरहु वञी समुंड जे तरे खे हथ लॻंदुसि फयुख़रिजु मिन अल-हीतान मा युरीद समुंड में जेके मच्छियूं चाहींदो उहे कढंदो थोरो इहो तसव्वुर त कयो ज़हन में हुनजी पावर ताक़त ऐं फितरो केॾो ख़तरनाक अगली हदीस सरकार फरमायो इन ते तवज्जो फरमायो अन्नहु यखरुजु फी खिफ़तिन मिन अद-दीन व इदबारिन मिन अल-इल्म जॾहिं ईंदो मां पोइ प्रोग्राम यादि कयो जॾहिं इहो ईंदो उन वक़्त में छा हूंदो त दीन में माण्हू कमज़ोर हूंदा इल्म में बि कमज़ोर इल्म खां मुंहुं मोड़े चुका हूंदा फला यब्ता अहदुन युहाजुहु फी अक्सर अल-अर्द दुनिया में घट माण्हू हूंदा तमामु कमज़ोर हूंदा अहिड़ो को न हूंदो जेको वरी हिन सां मुनाज़िरो करे को मुक़ाबिलो करे हिन सां छो त इल्म रहियो कोन अॻिते वयुदहिलु नास अन ज़िक्रिही औ यदहलु नासु अन ज़िक्रिही माण्हू उन दज्जाल जे ज़िक्र खां बि बेख़बर हूंदा ख़बर ई कान हूंदा त इहो बि अचिणो आहे जीअं मुंहिंजे ख्याल में असांजे हिन प्रोग्राम मां अचण खां अॻु में इन जे ख़तरे जी या एॾो को ख़तरो आहे घणनि खे शायदि अंदाज़ो न हुजे वअन अक्सर अॻिते ॿुधो वअन अक्सर मा यतबउल अअराब वन्निसा ऐं घणा जेके उन जे कढ लॻंदा उहे ॼट अणपढ़िया हूंदा ऐं औरतूं हूंदियूं हत्ता इन रजुल एतिरे क़दुर जो माण्हू लयरुद्दु उम्महु व बिंतहु व उख्तहु व अम्मतहु
एतिरे क़दुरु जो माण्हू पंहिंजी माउ खे, पंहिंजी धीअ खे, पंहिंजी भेण खे, पंहिंजी पुफीअ खे मोटाईंदा, रोकींदा हुन को त न वञो हिन जे भाॻे जे कढण। फयूसिकुहुन्न रिबातन, हुनखे ॿधंदा, पंहिंजी औरतुनि खे ॿधंदा, छो त औरतूं कमज़ोर कुलनि। फयूसिकुहुन्न रिबातन मख़ाफ़त अन यख़रुजन इलैहि, इन टे ॾींहं त हे मायूं इन जे कढ लॻी पयूं, ॿधी छॾियो, न निकिरनि। अरअयत इन बअस्तु लक अबाक, छा ख़्याल आहे तुंहिंजो, तोॾे तुंहिंजो पीउ मोकिलियां, वबअस्तु लक उम्मक, तोॾे तुंहिंजी अम्मा मोकिलियां, अतशहदुनी अन्नी रब्बुक, छा शाहिदी ॾींदे त मां तुंहिंजो रब आहियां? फयक़ूलु लहू न, हालांकि हुनखे ईअं न चवणो, हे कमु करे ॾियां त रब आहियां, न, पर हुन चयोसि हा नाम। पोइ छा कंदो? फयतमस्सलु लहू शैतानुन अला सूरत अबी, हुन वटि शैतान चेला चपाटा जाम हूंदा, हिकिड़े शैतान खे चवंदो हिन पीउ जी शिकिल कर, शैतान ने पीउ जी शिकिल करे हुन सां अची ॻाल्हाईंदो, चवंदुसि हिन ते ईमान आण, हुनखे रब मञ, वॾो शैतान। वआखरुन अला सूरत उम्मिही, ॿियो शैतान हिन जे अमड़ जी शिकिल में ईंदो। फयक़ूलान लहू या बुनय्य, चवंदसि ओ पुट इत्तबिअहु फइन्नहु रब्बुक, इन जी पैरवी करे तुंहिंजो रब आहे। फयत्तबिअहु, माण्हू हुनखे ईमान आणे छॾींदो, हुनखे पंहिंजो रब। हाणे इहा हदीस ॿुधव, हाणे आख़िर में सैयदना हुज़ैफा बिन यमान जो तबसरो ॿुधो। कहिड़ो हुज़ैफा बिन यमान? साहिबु सिर्र रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हज़रत इलियास नबी जी जॾहिं मुलाक़ात नबी सां थी हुई, सैयदना इलियास जेके अंबिया ज़ाहिरी जिस्म सूरत सां हयात आहिनि, उन्हनि में सैयदना इलियास बि आहे, जेको सरवरे दो आलम सां हदीस पाक मौजूद आहे। जेका मुलाक़ात थी हुई, उन मुलाक़ात में पहिरें पहिरें ॾिठो हुयो सैयदना हुज़ैफा। वो सैयदना हुज़ैफा खां पुछी तव्हां केरु आहियो? पाण फरमायो मां हुज़ैफा आहियां। जी साहिबु सिर्र रसूलिल्लाह, नबी साईं जे राज़दार ऐं नबी साईं जे राज़नि जो अमीन तूं? पाण फरमाई हा। मूंखे ईअं चवंदा, पाण फरमाई तूं ज़मीन में मशहूर त आहे, पर अल्लाह जा मलाइका बि तोखे इन लक़ब सां सुञाणींदा। साहिबु सिर्र रसूलिल्लाह। हाणे इहो मां चाहियां थो त तबसरो इंतिहाई ज़रूरी आहे ऐं क़ाबिल तवज्जो आहे, ध्यान सां ॿुधो। वमिन सम्मा क़ाल हुज़ैफतु, सैयदना हुज़ैफा इन जे करे, वमिन सम्मा जी माना इन जे ई करे, इन सबब जे ई करे सैयदना हुज़ैफा फरमायो आहे, लौ ख़रजत दज्जालु फी ज़मानिकुम लरबतहु सिबियानु बिल ख़ज़फ़ि वलाकिन्नहु यख़रुजु फी नक़्सिन मिनल इल्मि व ख़िफ़्फ़तिन मिनद दीन। पाण फरमाइनि था मुख़ातब जेके उहे सहाबी आहिनि, उनखे फरमाइनि था जेकॾहिं तव्हांजे वक़्त में दज्जाल ज़ाहिर थी पवे, वमिन सम्मा सैयदना हुज़ैफा तो फरमाए त लौ ख़रजत दज्जालु फी ज़मानिकुम लरबतहु सिबियानु बिल ख़ज़फ़ि वलाकिन्नहु यख़रुजु फी नक़्सिन मिनल इल्मि व ख़िफ़्फ़तिन मिनद दीन। पाण फरमाइनि था जेकॾहिं तव्हांजे ज़माने में दज्जाल निकिरे हा न, त तव्हांजा ॿार बि हुनखे पथर जी फोड़ हणनि छा। पत्थर फोड़ कंहिंखे हणिबो आहे जंहिंजी अहमियत न हुजे, तोड़े हेॾो हुनखे पावर आहे, नमूना जन्नत दोज़ख हथ में थो ॾेखारे, जबल गॾु था हलनि। पर सहाबियो, तव्हांजा जेके बचड़ा ॿारड़ा आहिनि उहे हुनखे ठिकरियूं हणंदा, छो त हुननि खे इल्मु हूंदो त हे बूढ़ो आहे, इन करे हुन मुतासिर ई कोन थींदा, ठिकरियूं हणंदा हुनखे। फी ज़मानिकुम लरबतहु सिबियानु बिल ख़ज़फ़ि वलाकिन्नहु यख़रुजु फी नक़्सिन मिनल इल्मि व ख़िफ़्फ़तिन मिनद दीन। पाण फरमाइनि था हिन ज़माने में भाॻो कोन ईंदो, निकिरंदो तॾहिं जॾहिं इल्मु घटि हूंदो ऐं दीन घटि हूंदो। क़ाबिल तवज्जो पॉइंट आहे, मां हैरान आहियां उहे माण्हू जेके मिंबरनि ते बि कॾहिं वेही करे चवंदा ॻोल्ही आहे आलिम आहे, छा आहे कहिड़ी वॾी ॻाल्हि, इहा ख़तरनाक निशानी आहे। इहे दज्जाल जे क़िस्मत जो हिकिड़ो क़िस्म आहे। जे आलिम नाहे, इल्मु नाहे, त पोइ दज्जाल जो मुक़ाबिलो नाहे। जेकॾहिं आलिम आहे, इल्मु आहे, त ॿार बि हुनखे ठिकरियूं था हणनि, दीन आहे त सभु कुझु आहे, इल्मु आहे त सभु कुझु आहे, इल्मु नाहे त कुझु बि न आहे। उन हिकिड़े माण्हू ताज़ो कुझु ॾेहाड़ा थिया, हिकिड़ो क्लिप मोकिलियो, जंहिं क्लिप में तव्हां कॾहिं ॿुधो ई न हूंदो। क्लिप में छा हो, हिकिड़ो मौलवी साहब आहे, उहो चवे थो त जुमे जे ॾींहुं जुमो मुबारक न चओ। ॿुधो अथव कॾहिं? मां हदीस थो ॿुधायां तव्हांखे।
अल्लाह जे हबीब का शे लिकाई काने। सरकार फरमायो मुस्लिम शरीफ मुझे सामू भैया अबोली साहब जे थो त जुम्मो मुबारक न चो। सरकार फरमायो यकूनु फी आखिर ज़माने दज्जालून कज़्ज़ाबून यतूनकुम मिनल अहादीस मा लम तस्मउ अंतुम वला आबाउकुम इय्याकुम व इय्याहुम ला युदिल्लूनकुम वला यफ्तिनूनकुम औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सरकार फरमायो आखिरी ज़माने में दज्जाल कूड़ा ठग पैदा थींदा एड़ियूं ॻाल्हियूं कंदव जेके तव्हां अॻे ॿुधियूं ई कोन हूंदियूं। सरकार फरमायो अॻे थो ॿुधायूं वञा फ़इय्याकुम पाण खे उन्हनि खां बचाइजो व इय्याहुम उन्हनि खे पाण खां परे कजो। मतां तव्हांखे गुमराह त मतां तव्हांखे फितने में विझनि। हाणे इहा ॻाल्हि तव्हां अॻे ॿुधी करे सरकार त फरमायो तव्हांखे अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा जेके तव्हां ॿुधी कोन। मुस्लमान जी औलाद सॼी जुमो मुबारक चयो आहे ऐं सरकार जी हदीस आहे मुस्लिम शरीफ में मौजूद आहे खैरु यौमिन तलअत अलैहि शम्सु यौमुल जुमा। हदीस पाक आहे। सरकार फरमायो ॾींहं में भले खां भलो बरकत खां बरकत वारो ॾींहुं जुमे जो ॾींहुं आहे। जॾहिं बरकत वारो ॾींहुं आहे त उनखे मुबारक चवण छो मना हूंदो? अजीब ॻाल्हि आहे। त मां अर्ज़ थो कयां त हाणे इहा ॻाल्हि कीअं ख़बर पई? इल्म जे ज़रिए। हाणे जेको हाणे पढ़ियो तव्हांखे चए इल्म ई कुझु न आहे। इहा इंतिहाई ख़तरनाक ज़िंदगी जो रस्तो आहे, कुफ्र जो रस्तो आहे। ईअं न चइबो। सैयदना हुज़ैफ़ा फरमायो त असांजे ज़माने में अचे त ॿार हुनखे पथर ऐं ठिकरियूं हणंदा। अॻिते हदीस सरवर दो आलम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फरमाया अन्न माअहु मलकैन मिनल मलाइकति युशबिहान नबिय्यन मिनल अंबिया। उन दज्जाल जे इर्द गिर्द वेझो ॿ मलाइका हूंदा पर ज़ाहिरी जेको उन्हनि जी सूरत हूंदी उहे ॿिनि नबियुनि में जी शक्ल में सूरत में हूंदा। उन्हनि जो ज़िक्र अॻिते अचे थो। हिकिड़ो हुन दज्जाल जे सॼे पासे माना इर्द गिर्द सॼे पासे को गॾु कोन हूंदुसि कोले ते न पर सॼे पासे इर्द गिर्द। ॿियो खाॿे पासे दज्जाल चवंदो छा मां रब न आहियां तव्हांजो? मां मारियां थो, मां जीआरियां थो। फयक़ूलु अहदुल मलकैन उन्हनि मलाइकनि मां हिकिड़ो मलाइक चवंदो कज़ब्ता कूड़ आहीं कूड़ मां फमा यस्मअहु अहदुम मिनन नास इल्ला साहिबुहु। पर इहो जेको मलाइक चवंदो त तूं दज्जाल कूड़ो हां इहो वरी ॻाल्हि माण्हू कोन ॿुधी सघंदा पर जेको ॿियो मलाइक आहे उहो ॿुधी वठंदो। हाणे उनजो जेको ॿियो मलाइको साथी आहे उहो पंहिंजे साथीअ खे जवाबु ॾींदो सदक़त त तो मलाइक सच चयो। पर माण्हू हाणे इहो सदक़ त चवण ॿुधी वठंदा वयस्मअहु नास फयहसबून अन्नहु सदक़ दज्जाल। हो चवंदो सच चई कंहिंखे पंहिंजे साथीअ मलाइक खे पर उहो आवाज़ ॿुधण में कोन आयो। हुन सुवाल कयो त छा मां तव्हांजो रब आहियां? हुन चयो अरे मलाइक तूं कूड़ो आं। उहो आवाज़ मखलूक कोन ॿुधो। पर जॾहिं हुन चयो सदक़ त पंहिंजे साथीअ खे त हाणे इहो माण्हू ॿुधो त माण्हू छा सम्झो त दज्जाल जी तस्दीक पई थिए। नऊज़ बिल्लाह वज़ालिक फितनतुन। इहो अल्लाह जे तरफ़ां इम्तिहान आहे। हज़रत इब्न मसऊद रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो हाणे उहे नबी कहिड़ा हूंदा उन्हनि जो ज़िक्र फइज़ा क़ाल अना रब्बुल आलमीन। जॾहिं दज्जाल चवंदो त मां रब्बुल आलमीन त सैयदना इलियास चवंदुसि कज़ब त सैयदना इलियास नबी हूंदो जेको फरमाईंदो दज्जाल तूं कूड़ो आं। ऐं सैयदना अल यसअ अलैहि सलाम व यक़ूलु अल यसअ सदक़ इलियास तस्दीक फरमाईंदो हज़रत इलियास ने फकअन्न नबिय्यैन अल्लज़ैन यशबहुहुमा अल मलकान हुमा इलियास वल यसअ। ओ जेके मलाइक हूंदा जिन जी शबाह सूरत शक्ल ॿिनि नबियुनि जहिड़ी हूंदी उहे नबी हज़रत इलियास ऐं हज़रत अल यसअ अलैहि सलाम हूंदा। अॻिते हदीस अन्नहु यतनावलु सहाब बियमीनी। सॼे हथ सां झुड़ खे पकड़ींदो दज्जाल। वयस्बिकु शम्स इला मग़ीबिहा। ऐं सिज जे लहण वारी जाइ ते सिज लहण खां अॻे पहुतो बीठो। यखूदुल बहर हुन में हुयो त समुंड में घिरंदो त चेल ताईं शरीर ॻाल्हि घिरंदो समुंड में। यखूदुल बहर इला कअबैहि भेॾिन ताईं समुंड।
अमामहु जबल दुखान, सामो तूहे जो जबल हुंदुस, व खल्फहु जबल अखदर, पुठियां साओ जबल हुंदुस। युनादी बिसौतिन लहु यस्मअ मा बैनल खाफिकैन, ऐं वॾे आवाज़ सां सॾु कंदो ऐं उनखे आसमान ज़मीन जे विच वारी ऐं मशरिक़ ऐं मग़रिब जे विच वारी हर शइ ॿुधंदी। छा चवंदो? इलैया औलियाई, इलैया औलियाई, इलैया अहबाबी, मुंहिंजा दोस्तो अचो माॾे, मुंहिंजा सजणो पंहिंजनि सजणनि खे सॾु कंदो, अचो माॾे, अचो माॾे। फअनल्लज़ी ख़लक़ फसव्वा, हाणे रब हुजण जी दावा अलल ऐलान थी वई। अनल्लज़ी ख़लक़ फसव्वा, मां ई आहियां जंहिं पैदा कयो आहे, फसव्वा हो माण्हू खे दुरुस्त ठाहियो अथमि। वल्लज़ी क़द्दर फहदा, मां ई आहियां नऊज़ बिल्लाह जंहिं जेको आहे सो शयूं मुक़रर कयूं ऐं उन जी हिदायत पंहिंजे हथ में रखी। व अना रब्बुकुमुल आला, नऊज़ बिल्लाह मां तव्हांजो आला रब आहियां। सरकार उन खां फौरन पोइ फरमायो कज़ब अदुल्लाहि लैस रब्बुकुम कज़ालिक, इहो अल्लाह जो दुश्मन कूड़ थो हणे, अल्लाह जो शान निरालो आहे। कज़ब अदुल्लाहि अला इन्न दज्जाल, सरकार फरमायो खबरदार, इन्न दज्जाल, बेशक दज्जाल अक्सर अतबाही, उन जा घणा पोइ लॻ अल यहूद, यहूदी हूंदा, व औलाद ज़िना, ऐं हरामी ॿार। छो त बुराई जो असर खतरनाक। वमिनहा, अॻिते हदीस, अन्नहु, या अञा अजीब, अन्नहु यती अलल कौम, हिकु माण्हू वठी ईंदो, फयदउहु, पाण ॾे सॾींदो, फयुमिनून बिही, हुनखे रब मञी वठंदा। फयअमुरु समा, आसमान खे हुकुम कंदो, फतमतुरु, मींहुं वसाईंदो। वल अर्द फतुंबितु औ तंबुतु, ज़मीन खे हुकुम कंदो, फसुल कोटाईंदी। फतरूह अलैहिम सारिहतु, पोइ ईंदियूं हुननि वटि, मोटी ईंदा हुननि वटि उठ चरण वारो माल मोटी ईंदो हुननि वटि। अतमल मा कानत सुरन, माना उन्हनि जो जेके कूं भटियूं अॻे नंढड़ियूं हूंदियूं नॉर्मल, जेको हुन वारे फसल को खाईंदियूं उन्हनि जूं कूं भटियूं वॾियूं थी पवंदियूं। व अस्बगहु दुरुअन, ऐं जेकॾहिं बकरियूं हूंदियूं या ॾाचियूं हूंदियूं त उन्हनि जा थण वॾा थी पवंदा। व अमरतहु खवासिर, ऐं पेट हुननि जा भरियल हूंदा। माना हुन ऑर्डर कयो, हुननि खाधो त जंहिं ईमान आंदुसि उन्हनि लाइ सहूलियत थी वई। सुम यती अलल कौम, ॿियनि वटि ईंदो, उन्हनि खे पाण ॾे सॾींदो। फयरुद्दून अलैहि कौलहु, उनखे चवंदा तूं कूड़ो आहे। फयंसरिफून, उन खां मुंहुं मोड़ींदो। फयुस्बिहून मुमहिलीन लैस बिअयदीहिम शैउन मिन अमवालिहिम, पोइ हुन मुंहुं कंदो, हुनखे रब कोन मञींदा, वीचारनि वटि अची ॾुकर पवंदो, बुखिया थी पवंदा। इम्तिहान। वमिनहा, अॻिते, अन्नहु यती अलल नहर, नहर जे मथां ईंदो, हुकुम कंदो नहर खे वहो, फयसीर वही पवंदी। सुम्म यअमुरुहु अन यरजिअ फयरजिअ, वरी हुकुम कंदुसि त मोट पाणी, पाणी मोटी पवंदो। सुम्म यअमुरुहु अन ययबस फययबस, हुकुम कंदुसि पाणी सुक, पाणी सुकी वेंदो। चवंदो अना रब्बुल आलमीन, मां सभिनी जो रब आहियां, जहान जो रब आहियां। वहादी शम्स तजरी बिइज़्नी, ये सिर जो हले थो मुंहिंजे हुकुम सां। अफतुरीदून अन अहबिसहा, चाहियो था त मां बिहारे ॾेखारियां? फयकुलून नअम, हालांकि हुनखे चवणो ई न हो न, चवंदा नअम, करे ॾेखार। इन जे करे चवंदा त ख़त्म नबूवत जे मुतअल्लिक़ को माण्हू चवे त मां आख़िरी नबी आहियां या नबी आहियां, अॻिलो चवेसि त दलील ॾे, चवनि था इहो बि मना हराम आहे। छो त ॻाल्हि हिते ख़तम आहे, अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बादी, रसूलुल्लाह खां बाद ख़त्म नबूवत आहे, उन खां पोइ को बि नबी नथो अची सघे। इहो नाम ई चवणु ख़तरनाक हो। चवंदुसि नअम फयहबिसु शम्स हत्ता यजअल अल-यौम कश्शहर, सिज खे रोके वठंदो। तव्हां त ॿी महीने वांगुरु ड्रिगो थींदो, हाणे सिज लड़ंदो ई कोन त वॾो थी वियो। वरी जुमअत कसनते, ऐं जुमे जो ॾींहुं साल जहिड़ो करे छॾे। वयक़ूलु अतुरीदून अन नुसय्यरहा, चाहियो था त भला छॾियांसि हले? फयक़ूलून फछॾींदुसि, फयजअल अल-यौम कस्सार, पोइ ॾींहं खे घड़ी पल वांगुरु करे छॾींदो। 24 कलाक कोन हूंदा, बसि पल में गुज़री वेंदा। सुम्म क़ाल, हाणे ॿुधो हदीस पूरी थी। सुम्म क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रसूलुल्लाह इरशाद फरमाया, इन्नमा उहद्दिसुकुम, मां उहा सुन्नत थो अदा कयां, सरकार जी जेका अमानत आहे उहा तव्हां खे पहुचायां। सरकार हीअं फरमायो, सभु अहादीस हुनजो फितरो ॿुधाए। सरकार फरमायो इन्नमा उहद्दिसुकुम हाज़ा लिताक़िलूहु, हे तव्हांखे ॿुधायां इन जे करे थो जीअं अकुल में विहारियो।
तवज्जो अथव? चाहे के छड़ियो ज़रूरी ॻाल्हि। इन्नमा मुहद्दिसुकुम हादा लितहक़िलूहु, अजीब लफ़्ज़ जीअं अकुल कयो, अकुल में विहारियो। वरी वतफ़हमूहु, समझो। वरी वतफ़क़हूहु, चङी तरह फ़िक़्ह करे दिमाग़ में विहारियोसि। वरी सरकार फरमाए वतअऊहु, पंहिंजे वड़ीअ में पंहिंजे शऊर में उनखे विहारियो। फ़अमलू अलैहि, जो कुझु ॿुधायां थो उन ते अमल कजो। वहद्दिसू बिही मन ख़ल्फ़कुम, ऐं जेके तव्हां खां पोइ अचनि उन्हनि खे इहा ॻाल्हि ॿुधाइजो। पंहिंजे औलाद खे ईअं न छॾियो, बीकन हाउस जे चक्कर में न छॾिजां, ॿार खे कैंपस स्कूल सिस्टम जे चक्कर में न छॾिजां। पढ़ाई खां मना कोन थो कयां तोखे, पता तव्हांजो ज़हन वञे त साईं कैंपस जी मुखालफ़त थो करे, बीकन हाउस जे हाल जी त मूंखे बि ख़बर आहे, तव्हांखे बि ख़बर आहे, मां उन खां कोन थो चले सघां छो तव्हांजो माशरो अहिड़ो थी वियो आहे। पर ॿारनि खे स्कूलनि जे आसरे न छॾिजो, घर में दीन सेखारिजो। वहद्दिसू बिही मन ख़ल्फ़कुम, तव्हां खां पोइ जेके अचनि माना औलाद ख़ासि तौर ते उन्हनि खे ॿुधाइजो। अॻिते वलयुहद्दिसिल आख़रु अल आख़र, हिकिड़ो ॿिए खे ॿुधाए। छो? फ़इन्न फ़ितनतहु अशद्दुल फ़ितन, सरकार फरमाए छो त फितननि में सभ खां ॾुखियो फितनो हिन दज्जाल जो। मां हिते थोरो तव्हां खां अधु मिनट वठियुसि। मां न डॉक्टर साहब मोहम्मद अली साहब खे या साईं प्रोफेसर अब्दुल करीम साहब या असांजा हिते डॉक्टर साहब वेठा, असांजा घणा दोस्त आयल, मां साईं खे चवां साईं हीअ ॻाल्हि तव्हां सम्झी? ठीकु सम्झो। वरी चवां साईं अकुल में विहारियो, साईं बदिलु चयोमांसि। वरी चवां साईं सफ़ा वरीअ में शऊर में विहारियो। साईं चवां लफ़्ज़ त सादा मौलवी साहब, वरजाए छो पियो? सम्झ बि साॻी ॻाल्हि, वरजाइण बि साॻी ॻाल्हि, अकुल में विहारण बि साॻी ॻाल्हि, पर हक़ीक़त में अरबी ज़ुबान एतिरी वसीअ ज़ुबान आहे, इहे सम्झ जा दर्जा अथव। हिकिड़ो आहे अकुल, ॿियो आहे फ़हम, टियों आहे फ़िक्र, चौथों दर्जो आहे वही। ये समझ जा दर्जा है। इन जे करे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे समझ जा सब दर्जा हिते ज़िक्र फरमाया त कंहिं बि पासे को कमी न छॾिजो, इन खे चङी तरह सुञाणे वठिजो। इहो सरकार जो पंहिंजी उम्मत ते एहसान आहे। मां इहा ॻाल्हि पोइ ॿुधाए वियोसि, साईं डॉक्टर साहब अब्दुल करीम उनखे रिपीट कयो ऐं ॾाढो सुठो लॻो मूंखे। साईं फरमायो त सरकार इरशाद फरमायो आहे, हदीस मां पढ़ी, सरकार फरमायो जेकॾहिं मां ज़ाहिरी हयातीअ में तव्हांजे विच में हुयुसि ऐं दज्जाल आयो, सरकार फरमायो मां पंहिंजे हर मोमिन उम्मतीअ जे पारां हुन सां मुक़ाबिलो कंदुसि। अना हजीजुकुम, मां तव्हांजे पारां सरवर दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे एतिरो समझायो इन फितने जे बारे में। मां आख़िरी लफ़्ज़ हिन जा ख़त्म कयां थो। हज़रत इब्न माजा नकुल फरमायो आहे, मां हिन प्रोग्राम खे अञा ॾिघो करण जे मूड में आहियां, अञा 2-3 प्रोग्राम चाहियां थो त अञा हिन ते हलनि जी सुन्नत बि अदा थिए। तव्हां इन ॻाल्हि खे सम्झो। हज़रत इब्न माजा हिकिड़े आलिम खां नकुल फरमायो आहे, अल्लामा मुहारिबी वॾो आलिम आहे, उनजो चए थो यंबग़ी अन युदफ़अ हाज़ल हदीस यानी हदीस दज्जाल इलल मुअद्दिब हत्ता युअल्लिमहु सिबयान फिल कुत्ताब। पाण फरमाइनि था त हुजण हीअं घुरिजे त इहा दज्जाल जे मुतालिक़ जेका हदीस आहे उहा ॿारनि खे पढ़ाईंदड़ उस्ताद जे हवाले कजे, जीअं ॿारनि खे यादि कराए। असांजे आलिमनि फरमायो आहे। आख़िरी हिन जूं सिटूं छा आहिनि? वक़द वरद अन्न मिन अलामात क़ुर्ब ख़ुरूजिही निस्यानु ज़िक्रिही अलल मनाबिर। हुन जे वेझे अचण जूं जेके निशानियूं आहिनि, उन मां हिकु निशानी इहा त मिंबरनि ते दज्जाल जो ज़िक्र थींदो ई पर माण्हुनि खां विसरी वेंदो। लेकिन मिंबरनि ते हिनखे रिपीट कंदा अचो, इन्हनि खे बार बार ज़िक्र कंदा अचो, छो त इहो फितनो एतिरो तमामु वॾो आहे। मां इहे अहादीस तय्यबा तव्हांजी ख़िदमत में दुबारा पढ़ियूं फ़क़ति इन नीयत सां त तव्हां असांखे इहा ॻाल्हि सम्झ में अचे। आख़िरी ॻाल्हि मूंखे सिर्फ़ु एतिरी अर्ज़ करणी आहे त दज्जाल वटि जेके बि शयूं हूंदियूं, शोभदा हूंदा, उहे हक़ीक़ी हूंदा या सिर्फ़ु माण्हुनि जो ख़्यालु हूंदो। आख़िरी पेज आहे 7 नंबर, मां जेको डॉक्टर साहब खे मोकिलियो हुयो उन में मां सवाल ठाहियो आहे त दज्जाल के पास हक़ीक़ी जन्नत होगी और दोज़ख होगी या ख्याल होगा? मिसाल, हथ में नहर अथसि, हथ में जबल अथसि,
हथ में मानी तस, हथ में सब शयूं छा ये रियल हूंदियूं या जीअं असां सिंधी में चवंदा आहियूं अखियुनि ते मुंडरो हणी छॾी थींदो आहे। तव्हां ॾिठो आहे इन्हनि खे जेके मदारी हूंदा बीठा हूंदा, 2 ॼणा शल न बीही रहनि, असांजा सभु माण्हू मोटरसाइकिल साइड ते बीहारे ॾिसंदासीं छा थो करे। एॾी असांजी वरी वांदी मखलूक आहे, टाइम एॾो घणो आहे। मदारी बीहंदो आहे न, पोइ हुन मदारी ते माण्हू अची, पोइ माण्हू चवंदा यार हे त हमरा खे ईअं छुरी सां कुंड हमरा जाड़ी पियो जहिड़ो थी अखियूं मुंडरींदा, इहो तख़य्युल हूंदो आहे, अखियुनि ते असर थींदो आहे। छो त क़ुर पाक इन ते इशारो फरमायो आहे, इहो हींअर वक़्तु आहे, पोइ ॻाल्हायोसीं। सुवाल इहो आहे त छा हक़ीक़ी जन्नत हूंदसि, इहे शयूं रियल हूंदसि या असांजो ख़्यालु हूंदो? मुख़्तसर जवाब ॾियां, जेका जन्नत ऐं दोज़ख आहे उहा रियल न हूंदी, उहो ख़्यालु हूंदो। दलील छा आहे? मां हाणे हदीस पढ़ी आहियां, तव्हां हुनजे गौर। सरकार फरमायो जेका हुनजे हथ में जन्नत हूंदी उहा जन्नत हक़ीक़त में न हूंदव, उहा बाहि वांगुरु हूंदी, ऐं जेका दोज़ख हूंदी उहा दोज़ख हक़ीक़त में न हूंदी। ऐं सरकार हिकु ॿी हदीस में ॾाढो सुहिणो तरीक़ो ॿुधायो आहे, उहो यादि फरमायो। सरकार फरमायो जेकॾहिं कंहिं माण्हूअ ते उहो वक़्तु अचे ऐं दज्जाल जो सामनो थिएसि, सरकार इरशाद फरमायो त जंहिंखे उहो दोज़ख चवे वो मुंहिंजो उम्मती मुमिन बानो अखियूं बंदि करे बिस्मिल्लाह करे उन दोज़ख में ट्रिप ॾे, इंशाअल्लाह उहा उन ते ईअं बाहि विसामी ईंदी जे इब्राहिम ख़लीलुल्लाह ते गुल मिलंदा। अखियूं बंदि करे बिस्मिल्लाह पढ़ी ट्रिप ॾे, क्या उन्होंने भागे बैठो। तो हाणे सुवाल जो जवाब इहो आहे त उन वटि जेका जन्नत दोज़ख हूंदी उहा हक़ीक़ी न हूंदी। सबब छा आहे? हिकु त हदीस ॿुधाई न, ॿियो सबब साईं इहा त जन्नत ऐं दोज़ख इहे दारे सवाब ऐं दारे इकाब जेके आख़िरत में आहिनि, दज्जाल हिते हूंदो। अकुल इल्म जी ॻाल्हि आहे, लॉजिकली ॻाल्हि। जन्नत दोज़ख जो वजूद ॿिए दार में आहे, हिन दार में न आहे। ऐं दज्जाल हूंदो हिते त हिते हुनखे उहा जन्नत नथी हथ अची सघे, न को दोज़ख थी अची सघे। हाणे रहियूं ॿियूं शयूं, ये जबल इहे रियल हूंदी, समुंड आहे, जबल खाधो आहे, पाणी आहे, पावर आहे, इहो ज़ाहिर में हुनखे मिलियल आहे, बाक़ी जन्नत दोज़ख हक़ीक़ी न आहे। इनखे तव्हां ज़हन में विहारियो। मां ॿ गुज़ारिशूं कयूं, हिकु नख़ले बीसान जे मुतालिक़, त हुन दज्जाल चयो त जेका नख़ले बीसान आहे छा अञा हुन में फ्रूट लॻे थो या नथो थिए, उनजे मुतालिक़ तव्हांजी ख़िदमत में सिर्फ़ु ही मुख़्तसर क्लिप आहे, तव्हां हुनजी शिकिल ॾिसी छॾियो, जी डॉक्टर साहब हलाए सघंदा। जेको पहिरो हुयोसीं कुझु मस्जिद में पियो कलाम, हा बेसान मथे आवाज़ करो, स्लो करना छो करे म्यूजिक बस। हाणे इहा जेके आहिनि इहे तव्हां साम्हूं ॾिसी रहिया आहियो, बेसान जो इलाइक़ो कहिड़ो आहे? इहो तबरिया जो साॻियो एरियो आहे, जार्डन ऐं इसराइल जे विच ते एरियो आहे। अक्सर इन ते कब्ज़ो जेको आहे उहो इसराइल जो आहे। हाणे इहे हेठो जेको मथो उहो असां हुनखे पॉइंट आउट कयो आहे, कंहिं वीडियो तव्हां फेल कई आहे, पाण कोठाई आहे। ही आहे उहो बाग़ बेसान जो। हाणे तव्हां हैरान थींदव हिन में, जेकॾहिं तव्हां क्लियर ॾिसो पिया, खजूं बि बीठियूं आहिनि, मौसम बि थिए थो, उन में फल कोन्हे, पर जे फल आहे थिए थो पर उहो पचे कोन थो, खस थो थी वञे। इहो कॾहिं खां थियणु शुरू थियो आहे, इन जे बारे में मां मुख़्तलिफ़ जॻहनि तां मालूमात कई आहे। मुंहिंजो डॉक्टर साहब दोस्त आहे फ़लस्तीन में, डॉक्टर रामी सलाह साहब, मां उन खां बि इहा ॻाल्हि पुछी त मां ॾिसी सघो था त इन जे ख़ुश्क थियण जो कहिड़ो सबबु आहे। हाणे नख़ले बीसान जेके आहिनि उनजी इहा कैफ़ियत थी आहे, आस्ते आस्ते सुकणु शुरू थी वियो आहे। तमामु वॾो एरियो आहे, उन एरिए में बाग बि बीठल आहे, वण बि बीठल आहिनि, पर उन जे बावजूद उन में फ्रूट कोन्हे, फल कोन्हे, खजूर कोन्हे, उहो खस थो थींदो वञे। इहे थोड़ तव्हां ॾिसी सघो था त सुकंदा था वञनि, सालनि जा साल उहे किरंदा था वञनि, ॿिया बीठा वरी वक़्त सां आहिस्ता आहिस्ता किरंदा पिया। पाणी बि मौजूदु आहे, का उते कमी कोताही कान्हे। इनखे महफ़ूज़ रखण लाइ हुकूमत एतिरी ट्राई कई आहे, छाजे करे? छो त इहा जॾहिं निशानी पूरी थींदी त हुननि खे नुक़सानु थींदो, यहूद खे। इहा नख़ले बेसान जो इलाइक़ो आहे,
बेसाण इलाइक़ो आहे, नखल खजूर खे चइबो आहे, जिन खजूर जी इहा हालत आहे। हाणे ॿी जेका गुज़ारिश इहो तबरिया जो इलाइक़ो आहे, जिथे उहा नहर आहे तबरिया वारी, जंहिंजे बारे में ॿियो सुवाल कई त उहा अञा सुकी वई आहे या बीठी आहे। हाणे उहा मां चाहींदुसि तव्हां ॾिसो। ॿ नमूननि में हिकिड़ी मां इन जे करे हाणे बीजो पहिरीं मूंखे ॻाल्हि इहा अर्ज़ु करणी आहे, हिते बिहार पियो सही हिकु ॻाल्हि ज़हन करे, तबरिया जो पाणी सुकणु शुरू थी वियो आहे। उहा ॿी क्लिप आहे, उन में तव्हां ॾिसंदव तव्हांखे महसूसु थींदो त ख़ुदि अल अरबिया जेको टीवी चैनल आहे, न्यूज़ चैनल आहे, मुंहिंजी रिपोर्ट ठाहियल आहे, उन्हनि पाण ॿुधायो आहे त हेतिरे क़दुरु पाणी वञी करे पहुतो आहे। अच्छा पर इहो हाणे इहो अल अरबिया चैनल आहे, इहा ग़ालिबन एमबीसी आहे, अल अरबिया माफ़ करियो, हीअ उन्हनि जी सॼी रिपोर्ट ॾिनल आहे। इहो अथव तबरिया जो जेको आहे नहर वारो। अच्छा पाणी हिन जो तमामु मिठो आहे। इसराइल जी 30% जेका पाणीअ जी जेका ज़रूरत आहे उहा हिते जफ़ाफ चइबो आहे सुकण खे। इंटरनेशनल चैनलनि खे ख़बर हलाई आहे, उहो पंहिंजे तरफ़ां ॻाल्हाई 209 मीटर इन जी जेका आहे सो उहा गहराई आहे। हाणे इहो आहे नक्शो, इहो तबरिया विच ते आहे, हेॾां इसराइल आहे, हेॾां यरमूक आहे, हेॾां सीरिया आहे, नहरे उर्दन आहे मथां, इहो तव्हां सॼो अरब कंट्रीज़ जो एरियो हेॾां उर्दन आहे। हाणे इहो विच में अथव तबरिया नहर जेका ओ इहा इहो लबनान आहे। हलो साईं, हाणे इहा सॼी रिपोर्ट आहे जेका चवे थी त हेतिरे क़दुरु हेतिरा फुट या हेतिरा मीटर उहो पाणी सुकी चुको आहे इन तबरिया जा। हाणे इनखे छॾे करे अॻिते हलो, बसि मूंखे सिर्फ़ु इहा ॾेखारे इसराइल छा कयो आहे। अॻिली वीडियो में तव्हां ॾिसंदा या ख़ुशकी हो हुनखे हुनजी कान्हे ओरिजिनल, पर हुन नक्शे ॾेखारी आहे। हाणे इसराइल छा कयो आहे, हुनजे पाणीअ खे बाक़ी रखण जे लाइ ॿाहिरां पाणी आणे करे हुन में छॾण लाइ हिकिड़ो प्रोजेक्ट शुरू कयो आहे त जीअं हू सुके न। हाणे हिते हिकिड़ो सुवाल थी सघे थो, पढ़ियल लिखियल माण्हू करे सघे थो, कहिड़ो त अॻे जेकॾहिं उते पाणी आहे, इहो पाणी छो थो विझे? हिकु त हुनखे बाक़ी रखण लाइ, नंबर 2 हुन जो पाणी ॿियनि पाणियुनि खां तमामु भलो आहे। हल्को कौड़ो पाणी जेकॾहिं तबरिया में विझिबो त उहो वधीक भलो थी पवंदो, मिठो थी पवंदो। इन जे करे उहो ॿाहिरां पाणी खणी अची करे हीउ तमामु वॾो प्रोजेक्ट हो। हिनखे अॻिते तव्हां थोरो फॉरवर्ड कंदव त ॾिसंदा त कीअं था विझासीं। रीफिल पिया कनि, ॿियनि जॻहनि तां पाणी आणे करे तबरिया खे सुकणु नथो ॾिनो वञे त जीअं सुके न। हिन जो पाणी जो लेवल आहे उहो हेठि थो थींदो वञे, सुकंदो थो वञे। हू नथा चाहिनि त हू सुके, इहो पाणी हले पियो। छाजे करे एॾो वॾो हुननि प्रोजेक्ट शुरू कयो आहे त इहो न सुके न ई नबी पाक वारी ॻाल्हि सची थिए। पर छा बि कनि, छा बि कनि, सिज पंहिंजी जाइ मटाए सघे थो, सरकार जो फरमान पूरो नथो थी सघे। आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे। मां इहे ॿ ॻाल्हियूं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयूं, बाक़ी अञा ॿ ॻाल्हियूं छॾियूं आहिनि जेके अॻिले प्रोग्राम में अर्ज़ु कंदुसि। हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु कई आहे त दज्जाल जी जेका एरिया सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाई खुरासान जो एरियो, उनजे मैप जे मुतालिक़ पाण गुफ़्तगू कंदासीं इंशाअल्लाह ताला अॻिले प्रोग्राम में। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तहक़ीक़ डिजिटल मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ते प्रेस कंदा।